बाटरे में एसटीपी तरफ़ां सिंध में धारी आबादकारी ऐं वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौक़े ते अॻवाननि कामरेड कादिर बिरोही, मुनवर नूनारी, इक़बाल कांधड़ो, असगर नूनारी ऐं ॿियनि चयो आहे त सिंध में वॾी तादाद में गैर क़ानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि, बर्मियुनि, बंगालियुनि ऐं ॿियनि धारियुनि खे हिक ॻुझे मंसूबे तहत आबाद करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। हुननि चयो आहे त हिक साज़िश तहत धारियुनि खे आबाद करे धरतीअ धणियुनि जो माशी क़तलाम कयो पियो वञे। बेरोज़गारी ऐं महांगाई सबबि मक़ामी माण्हुनि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। मुज़ाहिरीन चयो आहे त 30 जून ते अफ़गाननि जो मुद्दो पूरो थी चुको आहे, पर मौजूदा सरकार जे कन ते जूं बि नथी चुरे। हुक्मराननि जी अहिड़ी बेहिसी ऐं लापरवाहीअ ते अफ़सोस आहे, खेनि तुर्त नेकाली ॾिनी वञे। मुज़ाहिरीन चयो आहे त सिंध धारियुनि जे लोध खे बर्दाश्त नथी करे सघे। जाली डोमिसाइल रद्द कंदे अहिड़नि अमलदारनि खे उहिदनि तां नेकाली ॾिनी वञे। सूबे जा वसीला सिंध जे माण्हुनि ते इस्तेमालु थियणु घुरिजनि, जीअं हू बुख ऐं बदहाली खां बचनि ऐं आबखात खां पासो कनि।